बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पए। उम्मीद तो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। दोस्तो, दुनिया जा वॾा ज़मींदार, वॾा अमीर, जेको अमीर तबक़ो आहे, सियासी चऊं या आम, उहे चाहींदा आहिनि त ग़रीब खे अञा बि ग़रीब कयो वञे। इन जे करे ग़रीब जी अॻ में तालीम खसींदा आहिनि, पोइ सिहत खसींदा आहिनि, पोइ उनजो रोज़गार खसींदा आहिनि। माना वात और गिरह बि ग़रीबनि जो खसणु चाहींदा आहिनि त जीअं इहे पंहिंजे पेरनि ते न बीह सघनि। ग़रीबनि खे अहिड़ा हिकिड़ा आसरा ॾींदा आहिनि त बसि हाणे हीअ गवर्नमेंट वेंदी त वरी ॿी गवर्नमेंट इनशाला असांखे सॼी ज़िंदगी एतमाद करे 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 माण्हुनि जो नस्लुनि जो नस्ल तबाह थी विया। हीउ जेको निज़ाम अलाह पाक जोड़ियो आहे, मालिक साईं जंहिं निज़ाम खे बहितर ॼाणे थो, बहितर करे हलाए थो। ग़रीब जेको आहे त उहो हीरनि ऐं मोतियुनि जो क़ीमती खाण आहे। ग़रीब तबक़ो अमीरनि जे जेके मथे ते ताज पियल हूंदो आहे, शान जो ताज, जेको ऐश कंदा आहिनि, जेको माना पंहिंजे मर्ज़ीअ सां उथंदा वेंदा आहिनि, जेको ग़रीब खे वरी माना इंसान सम्झंदा ई न आहिनि, उन्हनि जो रोज़गार, उन्हनि जो ऐश, उन्हनि जो मथे जो जेको ताज आहे, उहो बि ग़रीबनि जी बदौलत आहे। शायदि तव्हांखे यकीन आयो, मां तव्हांखे तफ़सील ॿुधायां थो। ग़रीब लाइ ईअं मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त मां क़यामत जे ॾींहुं ग़रीबनि सां गॾु हूंदुसि। इन ॻाल्हि में हिन काइनात जे रहमतुल आलमीन जा अल्फाज़ जेके आहिनि त उहे कोई मामूली अल्फाज़ नथा थी सघनि। का ॻाल्हि ग़रीबनि में आहे। हाणे ग़रीब खे ॾिसूं त ग़रीब कमु कहिड़ो थो करे। फैक्ट्रियुनि खे केरु हलाईंदो आहे? ग़रीब तबक़ो। मज़दूरी ग़रीब कंदो आहे। ज़मींदार न जेके बि हारी हूंदा आहिनि, उहे बि ग़रीब मज़दूर तबक़ो। ओताकनि ते, बिल्डिंगनि ते, बंगुलनि ते जेके बि मुलाज़मत कंदा आहिनि, ड्राइवरी हुजे, बोरची हुजे, घर में जेको बि कमु करण वारो माण्हू हुजे, उहो सभु ग़रीब तबक़ो आहे। सब्ज़ी मंडी में हेठे खां वठी मथे तबक़े ताईं सभु ग़रीब तबक़ो आहे, जेके कारोबार कंदा आहिनि। घरनि जा कम, राज़ा, रंग करण वारा, पलस्तर करण वारा ऐं ट्रांसपोर्ट जा ड्राइवर, सब्ज़ी खपाइण वारा, फ्रूट खपाइण वारा, नंढा नंढा कारोबार जेके बि आहिनि, ब्लाक जोड़णु थियो या भठे ते कमु करण वारा थिया, इहे सभु मज़दूर तबक़ो जो कमु आहे। इहो मज़दूर कंदो आहे, ग़रीब कंदो आहे। हाणे थोरो हिकिड़े मिंट लाइ असां इहो सोचूं त अगरि इहे सभु मज़दूर पाण में मिली करे हिन दुनिया जे चरखे खे बीहारे सघनि था, यकीन कयो त मुल्क खे बाहि लॻी वेंदी। अगरि ग़रीब पंहिंजे उन ते अची वञे, दुनिया जा सभु ग़रीब मज़दूर जेके आहिनि जवाबु ॾेई था वेही रहनि त असां कमु नथा कयूं। बसि तव्हां इहो ज़हन में सोचो त अगरि मज़दूर कमु नथो करे, ग़रीब कमु नथो करे, त दुनिया में ॿियो केरु आहे जेको केरु कंहिंजो कमु कंदो? न केरु कंहिंजी डेवरी कंदो। घर कीअं ठाराईंदो? अगरि कंहिं ज़मींदार जो घर थो किरे, उहो केरु कंदो? फसल तबाह थींदा, लखें करोड़ें एकड़ ज़मीन ग़ैराबाद थी वेंदी, लखें करोड़ें फैक्ट्रियूं बर्बाद थी वेंदियूं, माना सभु कुझु धरम भरम थी वेंदो। ॿुधायांव थो त बैंकियूं बि न हली सघंदियूं। जेके बैंकियूं आहिनि, वॾियूं वॾियूं बैंकियूं आहिनि, उनखे सिक्योरिटी गार्ड, हेठियों तबक़ो स्टाफ खपंदो। बैंकियुनि में जेके मुलाज़िम आहिनि, उहे बि त ग़रीब आहिनि न, पघार ते आहिनि। हाणे इहे सभु मुल्क जा माण्हू ग़रीब जेके बि आहिनि, हिकिड़े तबक़े ते वठी बीह रहनि, बाबा असां कमु नथा कयूं। तव्हां ॿुधायो त दुनिया जो चरखो हली सघे थो? सवाल पैदा न आहे। हेठें तबक़े खे हमेशह कुचलियो वेंदो आहे। इंसान त ग़रीब खे को सम्झे ई नथो। जंहिं वटि पैसो आहे उहो चए थो त ग़रीब त का हैसियत ई कोन्हे, ऐं वक़्तु फिरंदे बि देरि कोन्हे। पंहिंजे अखियुनि ॾिठी ॻाल्हि थो कयांव त सुबुह जो हिकिड़ी गाॾी ते चढ़ी, नवां कपिड़ा पाए, शहर घुमी मोटी ईंदो, वरी शाम जो वरी ॿी गाॾी घरों काहे घुमणु फिरणु वेंदो। असां अहिड़ी हालति में ॾिठो आहे त उहे मानी ॻभे लाइ परेशान हुया। 5-5, 8-8 ॾींहं कपिड़ा न मटाईंदा हुया। तक़रीबन अमीर माण्हू या पैसे वारी पार्टी त ग़रीब खे त सफ़ा नीच सम्झंदो आहे, मज़दूर तबक़े खे नीच सम्झंदो आहे। ऐं हिन दुनिया जे सूंह बि जेका आहे त उहो बि ग़रीब आहे। अगरि हिन दुनिया में सभु ग़रीब कमु करणु छॾे ॾियनि त अमीर केतिरो कमु कंदो? पंहिंजी ॿनी करे सघंदो? केतिरो कंदो? 1,00,000 एकड़ ज़मीन आहे कंहिंखे, 50,000 एकड़ ज़मीन आहे कंहिंखे, 1000 एकड़ ज़मीन आहे। ॿुधायो केतिरो आबाद करे सघंदो? 5 माण्हू हूंदा घर में, 6 माण्हू हूंदा ज़मींदार,
ज़मीन जो केतिरो कमु करे सघंदो। लखनि में माण्हुनि में जेके फैक्ट्रियूं आहिनि जंहिंमें 20-20 हज़ार मज़दूर कमु थो करे, उहो काॾों आणींदो मज़दूर मुर्गो मिले ई न हुनखे। अगरि इहे मज़दूर न हुजनि त यकीन कयो त हिननि जे ज़मींदारनि जे मथे ते इहे सोना ताज न हुजनि। वॾी ॻाल्हि इहा आहे त अगरि ग़रीब कंहिं कम जो कोन्हे त वॾा वॾा सियासी माण्हू जेके प्राइम मिनिस्टर थी वेंदा आहिनि, उहे ग़रीब वटि वोट वठणु छो ईंदा आहिनि? वञी ज़मींदारनि खां वठनि। ज़मींदार वोट ॾींदो ई न आहे। तव्हां कॾहिं ॾिठो आहे त कंहिं नवाब खे लाइन में बीठो को वोट ॾींदो हुजे? सुवाल पैदा न आहे। नवाबनि जूं, वॾेरनि जूं, भोतारनि जूं घरवारियूं, भेनरियूं, धीअरियूं कॾहिं वोट ते ॾिठो अथव? कॾहिं बि न ईंदा आहिनि। इहे सिर्फ़ु हेठिएं तबिके खे इस्तेमालु कंदा आहिनि। को बि मुंहिंजे ॿुधाइण जो मक़सदु इहो त ग़रीब हिकु वॾी क़ीमती हीरा जेके हूंदा आहिनि, जंहिंखे ख़बर पए त बाबा हीअ पहाड़ में हीरा आहिनि, मोतियुनि जा खाण आहिनि, सोन जा खाण आहिनि हिन पहाड़ में, त उहे ग़रीब आहिनि। हिन दुनिया में वॾे जी वॾी सूंहं जेका आहे उहो ग़रीब तबिको आहे। अमीर तबिको सूंहं न आहे। अगरि मुंहिंजो हीउ पैगाम तव्हांखे वणे त उन्हनि ग़रीबनि ताईं ज़रूरु पहुचाइजो, त जिन्हनि खे मां ॿ लफ़्ज़ ॿुधाइण चाहिया आहिनि त ग़रीब का हस्ती आहे, ग़रीब को लेवल आहे, ऐं ग़रीब हिकु वॾो शान आहे। ग़रीब पंहिंजे हिसाब सां हिकिड़ो नवाब आहे। मां उन पुरहतनि खे सलाम थो कयां जेको पंहिंजो पघर वहाए पंहिंजी बीमारी जी हालत में बि रोज़गार कंदा आहिनि, पंहिंजे बचड़नि लाइ हिलाल कमाईंदा आहिनि। मां दुआ थो कयां त अलाह पाक उन्हनि जे रिज़िक रोज़ी में बरकत अता फ़रमाए, उन्हनि जे बचनि जी रोज़ी कुशादगी अता फ़रमाए, उन्हनि खे ग़ैबी मदद अता फ़रमाए। आमीन। अगरि पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो। कंहिं नए वीडियो ते ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।